जो मिठा चौक भरसा जो कलोड़ा माला में जो नंढड़ी नाली में बाहर जी घर आई अचो तो उनसा जो जे हंज वरतल आहे माई जतनी उनसा गाली कोई उन छा चवण आहे तो उन्हें बाहर खसे करे असा जो बाहर शिकार को करे से जो अदा बाल माल दो है सुबह जो टाइम हुजे ये समझ 7 जे टाइम हुजे मुझे मुर्सो खीर वठण उतो जो मोटियो आहे बाल पियो नाली में मुखे सॾ कई थी जल्दी आ बाल पियो नाली में मां एकदम भजी वियो उते नाली में बाल पियो मां पंहिंजो रो बट्टी मथो विझी बाल सफ़ा उघाड़ो पिड़ाए सी हुआ जेको मूंखां नाक कयो अथनि कल मां जे पास सिपाही आया आहिनि एसएच साहब मूंखे घुरायो आहे थाणे में मां कल वियो आहियां जेको हथु चांडियो आहे हिकिड़ो वेठो हुयो उन जे बाल पंहिंजी न्याणी मोटाई ॾे इंसाफ़ करे असांजो असां इंसाफ़ जे लाइ वेठा आहियूं असां इंसाफ़ जे लाइ पराई शइ न खपे असांखे पराई शइ न खपे असांखे उहा न्याणी आहे जेको असांखे हितूं खणी विया आहिनि ज़बरदस्ती करे उहा असांखे न्याणी खपे असांजो इंसाफ़ कयो असां इंसाफ़ जे लाइ चऊं था त असांजो इंसाफ़ असांखे खपे छो जो मां न्याणी लधो आहे अगरि 5 ॾींहं मां न्याणी खे में रखियो आहे उन खे मां दवा वठी ॾिनो आहे अस्पताल खां शीशे में मां बंदि करायो आहे हर शइ करायो आहे बाल जेको आहे लोलो बि चढ़ियल अथसि असांखे लालकाणे वारो असुल कंदकोट वारो बि एसपी साहिबु असांखे इंसाफ़ ॾियो इंसाफ़ हाणे तव्हांजे हथ में आहे कल बि मां रड़ियूं कया अथमि उते थाणे में दहा कया अथमि एसएच जे अॻियूं मां चयोमांसि त मूंखे तव्हां एसपी साहिब ताईं नियो ऐं मां बाल ॾींदुमि एसपी साहिब खे जेको मुंहिंजो इंसाफ़ आहे उहो मुंहिंजो करे छा चवंदी केरु खणी आयो अदा चवनि था ज़ात जा जेका चांडिया आहिनि चांडिया आहिनि ज़ात जा उते काको आयो हुयो मां हिनखे ॾिठो आहे मां चयो छोकिरी तुंहिंजी न आहे ॿुधई हाणे मूंखे त उन्हनि हितूं पुलिस वारा आया हुया मूंखे चवनि पिया तोखे साहिबु सॾा नंढड़ी खे खयूं हल मूंखे त अहिड़ो को वाक़े जो ख़बर ई न आहे लेकिन मां उते वञी पुॻो आहे चई हिन जा वारस पुॻा आहिनि मां चयो कहिड़ा अथसि वारस चई हे काको आहे मां चयो हे काको हिन जो वारस न आहे लेकिन नंढड़ी मां लधी आहे त हितूं जी आहे नाली में हुयो नंढड़ी और बि कपिल न हुयुसि नंढड़ी उघाड़ी हुई ऐं जेको आहे त मुंहिंजो मुड़ुसु खीर वठण वियो आहे 7 बजे जो टाइम हुजे मूंखे हकल कई अचे बाल पियो आहे नाली में मां नाली खां बाल कढी करे और बि बाल जो कपिल न हुयो ऐं मूंखे हिते ओड़े पाड़ो सॼो मुंहिंजो गॾु थी वियो आहे मां और कपियो आहे ऐं बाहि में सेकियो आहे तेल हयो आहे ऐं मां हिन में नेटनि में बि ॾेई छॾियो आहे ऐं कल्ह मूंखां जेको आहे त इहो पुलिस वारो जेको एसएचओ साहिबु आहे उन मूंखां मार जेको एसएचओ आहे उन मूंखां ज़ोरी बाल खसे करे ऐं चांडे खे ॾेई छॾियो अथसि मां उते रड़ियो आहे दहा कया अथमि ऐं मूंखे ज़ोरी इन्हनि विधो आहे मोबाइल में चई मूंखे चई तूं लालकाणे जो इहो आहे तूं लालकाणे वञ मां चयो ठीकु आहे तव्हां लालकाणे जो चओ त मां लालकाणे बि वञी सघां थो लेकिन अधु ते आया आहिनि जेको बाईपास वारो रोड आहे इहो रोड वरितो अथनि अधु ते आया आहिनि मूंखे ईअं धिको ॾेई ऐं सटे करे बाल मूंखे ज़बरदस्ती खसे विया आहे हाणे मुंहिंजो अरदास एसपी साहिबु हो तव्हां जहिड़े बि इलाइक़े वारा मुल्क वारा मुंहिंजो अरदास तव्हां ॿुधो मूंखे पंहिंजी नंढड़ी मूंखे तव्हां मोटाए ॾियो तव्हां ओसे पासे पाड़े वारनि खां मां कलोड़े माले खां ॻाल्हायां थो जेका बि तव्हां पुछा कयो मुंहिंजो ॿाल मां लधो आहे मुंहिंजो आहे हा रत जी टेस्ट तव्हां करायो अगरि छोकिरी उन्हनि जी आहे त पोइ उहो मूंखे पंहिंजो इंसाफ़ खपे छोकिरी जेको आहे मां लधी आहे मां नाड़ो वढियो आहे छोकिरी रत सां भरियलु हुयो मां हर शइ कयो आहे जेको आहे 5 ॾींहं गुज़री विया आहिनि बाद में हे मालकी करण आया आहिनि इहो छोकिरी हाणे मूंखे तव्हां महिरबानी करे मुंहिंजो मूंखे मोटाए ॾियो तूं अपील कर तूं मूंखे छोकिरी मोटाए ॾे कल्ह मां तुंहिंजे बार ते उते दहा कया आहिनि कूका एसपी साहिब ॾे वेंदमि हिननि मूंखे चयो आहे त एसपी साहिब हिते कोन्हे एसपी साहिब जेको आहे 3 ॾींहं मोकल ते आहे मां चयो मां उन ताईं वेंदमि जेको अरदास आहे मुंहिंजो उहो ॿुधंदो उहो मुंहिंजो इंसाफ़ कंदो ऐं मां उन खां इंसाफ़
लेकिन हिननि मूंखे मौक़ो ई न ॾिनो आहे। मूंखे मिंट कयो अथनि, मिंट में मूंखे मोबाइल ते चाढ़ियो अथनि चई बाल तूं लालकाणे वारो बाल जेको बिना नाड़ो कपिल ऐं रत सां भरियल उहो सॼो मालो छॾे मुंहिंजे दर्जे मथां नाली में इहे कीअं सटे विया आहिनि। अगर उन्हनि जो बाल हुयो त उहो उते मज़बूती करंदा, उहो पंहिंजो बाल जाते बि अथनि उते ॻोल्हनि, लेकिन हे बाल उन्हनि जो न आहे। अगर नथा ॾियनि त मां कोर्ट जो अदालत जो मां दर खड़काईंदमि, लेकिन मां पंहिंजो इंसाफ़ वठंदमि। ओसे पासे सजन कलोड़ो मालो असां गड्ढा मां लधी ऐं मासी खे सॾु कयो, असां जल्दी में खणी घर आंदीसीं। घर खां पोइ असां जेकी पॉलिसी अॼु जे लाइ उनजो सामान वठी रखियो, अॼु छटी हुई। कल्ह एसएचओ साहब मोबाइल मोकिली, मां घर न हुयुमि, खणी वठी आहे होॾे माॾे फ़ोन आई, मां वियुमि थाणे ते। एसएचओ साहब महर साहब बीठो, गौर महर साहब, उनखे चयुमि जेको लाड़काणे जो कंबर जो असुलु कंबर जो एसएचओ जेको हुन सां साण आहे, उनखे चयो अने हमरा को मूंखे DNA टेस्ट ब्लड सैंपल वठी ॾियनि, असां जेको DNA टेस्ट कराईंदासीं। उन चयो बिल्कुलु असां ॾियण लाइ तयारु आहियूं, तव्हां सिर्फ़ु 2 मिंट साइड थियो। असां मां साइड ते बीठुमि, उहो तकड़ि मोबाइल भॻायूं निकिता हलिया विया, हिननि खे खई विया, हिनखे बाईपास हलाए छॾियो, पाण स्पीड में निकिता हलिया विया। असां उनखे चयोसीं असां जेको ब्लड सैंपल ॾियो, असां DNA टेस्ट करायूं, जे ॿार वाक़ई इन जो आहे त इनखे ॿार ॾियो, असांजे ख़िलाफ़ु जेका कार्रवाई थिए थी तव्हां कयो, न त ॿार जेको असांखे वापसि ॾियो। उन महर साहब ईअं करे हिननि खे लॉकअप करण जी धमकी ॾिनो ऐं मूंखे साइड करे छॾियो, मूंखे साइड करे ॿार खणी हलिया विया। असां कल्ह मां पाण एप्लीकेशन लिखी करे SP साहब खे कई, उन एप्लीकेशन फॉरवर्ड कई आहे DSP खे। असां चऊं था असांखे ॿार वापसि मिले, ऐं सिंध CM साहब खे बि असां अपील कयूं था त असांखे ॿार वापसि मिले। जेके बस वारनि सभिनी खे असां अपील कयूं था ॿार जेको असां वापसि मिले, छो जो ॿार लाड़काणे जो न आहे, ॿार हिते ई आहे। असां लधो पाण उनजो नाड़ो न कटियल हुयो, उहो मासी हिते कटियो आहे, नाड़ो ई न आहे कटियो। लाड़काणे जो ॿार कंबर जो हिते कीअं आयो, उनजो ॿार हूंदो वाक़ई, पर उहो ॿियो आहे, हे ॿार न आहे उन्हनि जो। असां चऊं था असांखे ॿार वापसि मिले। ॿार हितां जो पाड़े जो आहे, जंहिंजो बि अला ख़बर, ॿार हितां जी आहे, ओॾो जो न आहे, जंहिंजो बि लोकलिटी आहे। कंहिंजो ग़लती जे करे, कंहिंजी ग़लति कमनि जे करे, या कंहिंजी शइ जे करे ॿार हिते सटे विया हलिया विया आहिनि। बाक़ी ॿार लाड़काणे जो न आहे, इहो असां गारंटी सां चऊं था। मां जो ॻाल्हि ॿुधियूं, मुंहिंजो इहो चवणु हुयो त जेको लाड़काणे पुलिस जेको आहे ज़्यादती करे दिलशाद चांडे सां जेको आहे त पुलिस सां मिली भगत करे जेको ॿारड़ी जेको आहे त खणी मोकिलियो, जेको हंज खां खसे करे जेको लाड़काणे खणी विया। हिननि जो इहो ई मुतालबो आहे, जेको एहतजाज कयो आहे त ॿारड़ी जेका कंदकोट जी आहे उहा लाड़काणे जी न आहे। हिननि जेको आहे त DIG आफ्ताब जेको आहे त आहे SSP अमजद शेख खां ऐं SSP मसूद मंगश खां मुतालबो कयो आहे त शफ़ाफ़ जांच कराए जेकी हंज वरितल हुई ॿारड़ी उहो मूंखे वापसि कराई वञे। नज़ीर मेराणी, सोच TV, कंदकोट। सब्सक्राइब कयो अवांजे पंहिंजे चैनल सोच TV खे ऐं बेल आइकन के दबाइण कॾहिं भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.